अस्सलाम वालेकुम। मां आहियां इंसाफ़ अली मेमण तव्हांजे ऐं मुंहिंजे चैनल सम्झो सम्झायो सां गॾु। ऐं जनाब अॼु जंहिं हिकिड़ी एप्लीकेशन जो मां रिव्यू ॾियणु चाहियां थो उहा तव्हांजे लाइ मूंखे लॻे थो त तमामु सुठी आहे। उहा एप्लीकेशन आहे MP3 कन्वर्टर। हाणे साईं जेकॾहिं तव्हां पंहिंजे वीडियोज़ जे ऑडियो खे कन्वर्ट करणु चाहियो था MP3 में त कीअं करे सघो था, उन जे लाइ हिकिड़ी बेस्ट एप्लीकेशन आहे। उन जी रिव्यू खणी आऊं तव्हांजे लाइ हाज़िर थियो आहियां। ऐं न सिर्फ़ु तव्हां वीडियो खे ॿी बि कंहिं शइ खे जेकॾहिं पंहिंजे MP3 में कन्वर्ट करणु चाहियो था त उहो कीअं थींदो। हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं हमेशह वांगुरु मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त सम्झो सम्झायो खे सब्सक्राइब कयो। सिंधी चैनल आहे, तव्हांजो चैनल आहे, ऐं जे सब्सक्राइब कंदव त सब्सक्राइब करण जो तरीक़ो इहो ई आहे त मुंहिंजे चैनल में वञी रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर अचण वारी वीडियो जी इंफॉर्मेशन तव्हां ताईं पहुचंदी, नोटिफिकेशन ईंदो, जंहिंसां तव्हां मुंहिंजे वीडियोज़ खे ॾिसी सघंदव ऐं फ़ाइदो पाए सघंदव। ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करण जो ॿियो तरीक़ो, मुंहिंजे वीडियोज़ जे कुंड ते हिकिड़ो सब्सक्रिप्शन जो रेड बटन आहे, उन खे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा ऐं कमेंट्स में मूंखे लिखो त मुंहिंजो वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि, ऐं जेकॾहिं को सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था। हाणे हलूं था एप्लीकेशन जी तरफ़। त जनाब जंहिं एप्लीकेशन जी मूंखे ॻाल्हि करणी आहे उहा एप्लीकेशन प्ले स्टोर में अवेलेबल आहे। तव्हां प्ले स्टोर में वञो, जनाब हिते तव्हां लिखंदो MP3 कन्वर्टर। MP3 कन्वर्टर लिखी हीअ ॾिसी सघो था। तव्हां हिनखे क्लिक कंदो त ही साईं MP3 वीडियो कन्वर्टर जे नाले सां अची वई आहे। पर ही जेका एप्लीकेशन आहे, सॉरी, ही MP3 वीडियो कन्वर्टर जे नाले सां एप्लीकेशन आहे। ऐं इन में तव्हां ॾिसी सघो था इन जी रेटिंग आहे 4.4 जी। 10 मिलियन माण्हुनि इनखे डाउनलोड कयो आहे। तमामु सुठी एप्लीकेशन आहे, ऐं डाउनलोड करे चुको आहियां। जेकॾहिं वधीक फर्दर तव्हां पढ़णु चाहियो था त पढ़ी सघो था। हिकिड़ी ॻाल्हि आउं तव्हांखे थोरी एक्सप्लेन कयां त स्पेशली तव्हां पंहिंजे वीडियो जी फाइल खे, ऑडियो खे जेकॾहिं MP3 में कन्वर्ट करणु चाहियो था करणु चाहियो था त इन MP3 वीडियो कन्वर्टर खे यूज़ करे सघो था। कीअं करे सघो था, इन जे लाइ हलूं था ओपन में। ऐं ओपन थो कयां, ऐं जीअं ई ओपन कंदासीं त हीअं खुली वेंदो। जनाब खुलण खां पोइ ई जेके बि तव्हांजूं वीडियोज़ जेके पयूं आहिनि तव्हांजे मोबाइल में उन्हनि सभिनी खे ॾेखारींदो। हाणे इन्हनि मां तव्हां कंहिंखे बि जेकॾहिं MP3 में जंहिंजे ऑडियो खे कन्वर्ट करणु चाहियो था त करे सघो था। हाणे सपोज़ कयो मां कंहिं बि हिकिड़ी वीडियो खे चूज़ करे उन जी तव्हां करे सघो था। सपोज़ मां इनखे हिकिड़ी मुंहिंजी वीडियो आहे, इनखे क्लिक करियां थो। क्लिक करण सां तव्हां ॾिसी सघंदव त हीअ इन जो हिकिड़ी नई विंडो खुलंदी। इन में तव्हांखे ॿुधाए पियो, तव्हां वीडियो खे प्ले करे बि ॾिसी सघो था। हीअ मुंहिंजो हिकिड़ो वीडियो आहे जेको मूं तव्हांजे लाइ ठाहियो हो। हाणे आउं चाहियां थो त इनखे MP3 में कन्वर्ट करियां, स्पेशली इन जी ऑडियो खे। तव्हां ॾिसी सघो था हीअ कन्वर्टर जो ऑप्शन आहे। इन में ॿ ऑप्शन आहिनि। तव्हां वीडियो खे बि MP3 में करे सघो था, वीडियो खे बि करे सघो था। हीअ वीडियो त थी वेंदो, जे ऑडियो खे करणु चाहियो था त ऑडियो खे करे सघो था, ऐं कहिड़े फॉर्मेट में करणु चाहियो था इहो बि करे सघो था। AAC जे नाले सां आहे, MP3 जे नाले सां आहे। पाण खे जेकॾहिं सपोज़ MP3 में करिणो आहे त इनखे इन पासे करे ऐं बिट पाण ई उहो चूज़ कंदो। इंफॉर्मेशन खपे त तव्हांखे उहो मिली सघे थी। ऐं इहो जेको रेड कलर जो कन्वर्ट जो बटण आहे, इनखे जीअं ई क्लिक कंदो त हीअ पंहिंजो प्रोसेस शुरू कंदो, ऐं जेको तव्हां हिते ॾिसी सघो था। हाणे हीअ प्रोसेस हले पियो। जीअं थींदो त तव्हांजी फाइल जेका वीडियो फाइल आहे उनखे उहो MP3 में कन्वर्ट करे सघंदो। फ़िलहालु आउं करणु कोन थो चाहियां, इन करे आउं कैंसिल पियो कयां। त जनाब हीअ हो अॼोको मुंहिंजो सॉफ्टवेयर। त तव्हां पंहिंजी कंहिं बि वीडियो जी ऑडियो खे या वीडियो खे ख़ुदि खे MP3 में कन्वर्ट करणु चाहियो था त आराम सां करे सघो था। उन जे लाइ MP3 वीडियो कन्वर्टर खे इस्तेमालु करे सघो था। हाणे आउं वीडियो खे ख़तमु कंदुसि, ऐं उन खां पहिरीं मुंहिंजी रिक्वेस्ट उहा ई आहे, सिंधी चैनल आहे सम्झो सम्झायो, उन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो,
बेल जो आइकॉन ईंदो उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी। ऐं मुंहिंजी जो वीडियो खे क्लिक करणु चाहियो सब्सक्राइब करणु चाहियो था, उनजो ॿियो तरीक़ो मुंहिंजी वीडियो में सब्सक्राइब जो रेड बटन आहे उनखे बि क्लिक करे तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ऐं मुंहिंजे वीडियोस खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। ऐं ईअं कमेंट्स में मूंखे लिखो त मुंहिंजा वीडियोस तव्हांखे कीअं पिया लॻनि। जेकॾहिं को सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था। इन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठां थो। जनाब मूंखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़ व नासिर।